जबल जो ख्याल रख। जैसे ताई मां शहर में वनी वो डॉक्टर वठी अचा। शेर खान डॉक्टर जी जरूरत ना है। जबल जेकर इलाज न थियो न तो जख्म नासूर बणजी वेंदो। भले बणजण दे जख्म के नासूर। जबल बेवकूफी न कर। जेकर ने जख्म जो इलाज न थियो न यो जख्म तुझे लाइ मौत जो कारण थी सके थो। अदा शेर खान तू छॾ जबल खे। तव्हां वञो शहर में डॉक्टर वठी अचो। मां हिते जबल वटि वेठो आहियां। ठीक है जबल जो ख्याल रख जाए। ठीक है अदी असांजा छोकरा तव्हां जे पारां बंदूकूं तो नथा खणी सघनि। बाक़ी जेको हाल आहे हाज़िर आहे। ओ दी तुझा छोकरा जेकॾहिं असां जे बदिरां बंदूक नथा हलाए सघनि त न ई सही पर सदको वञाए भेणो असांखे छपर छांव त ॾेई सघनि था। उहे असांजा ॿ भांडा त पंहिंजे कंहिं थधीअ छांव में रखी सघनि था। पर दी अलाह ईमान ॾींदुनि बाक़ी रहियो कोन्हे मुल्क में। अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भा। अदी सामान खणी हली मुंहिंजे घर रखो। चओ त मां हिकिड़ो कमरो बि तव्हांखे ख़ाली कराए ॾियां। अदी नेकी जे कम में पुछ पुछां छाजी। जेकॾहिं महिरबानी कंदो दरवेश आहियां त दुआ कंदो सां। अदा ही खणो सामान। असांजो घर तव्हांजे लाइ हाज़िर आहे। मां रुस्तम खे ऐं अदा सामान खे पाणे मुंहुं ॾींदसि। अमर अबा उन मारी वारो क्यों तो तकड़ कयो। रक्षो कराए उथो हलो 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 थाने ता थी अचूं। अरे पेरे सामान तो खणी चाची भागुले जे घर रखूं पो तो थाने ते हलूं। ये घिटीअ में रुलंदो रहे सामान। चाची भागुले जे घर सामान। चाची भागुल असांखे छपर ऐं छांव ॾिनी आ। जेसी ताईं असांखे घर नथो मिले न तेसी ताईं चाची भागुल वटि रहंदासीं। ओ चाची मासी पुफी भागुले जॾहिं हेॾी सारी भलाई कई थी हिकिड़ी भलाई कर। असां थाने ता मोटी था अचूं। तू असांजो सामान न खणे के छोकरे के चो त घर हली रखे। असां सिधो तव्हांजे घर ईंदासीं। उथो उथो तकड़ को उथो तकड़ को। अरे भागुल हाणे असां हलूं था पिया। सामान जी पारत थई चाची। हां हलो 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 अचो हलो तकड़ हलो हलो फकीर हलो तकड़। पुट हिते अफ़वाह पिया हलनि न ॼाण त माण्हू अलाए कहिड़ियूं ख़बरूं था कनि। ख़ैर त आहे न? चाची जबल जख्मी थी पियो आहे। हाँ? या अल्लाह तू ख़ैर कजाए। बचा थी वियो आहे। घबराइण जी का भी ॻाल्हि न आहे। किथे आहे जबल? मां हुन सां मिलंदुसि। तू अकेलो निकिरंदे तोखे कोन मिलंदा। तू वेर मां डॉक्टर के वठण थो वञा। पहिरियां जबल जी पट्टी करायां सुभाणे तोखे वठी हलंदुसि। देर न कर जल्दी डॉक्टर के वठी वञ। ठीक आहे चाची। मो जबल मरी वेंदो या वरी बची वेंदो? जनत असां उनखे मारण वारो धक ई न आया आहियूं। उन्हनि ते हमले जो मक़सद हो उन्हनि खे खौफ़ज़दा करण। तव्हांजे इन जवाब में अनवर के नुकसान न पहुंचाएं। पहिरियां अदा अनवर खे नुकसान रसाइना पर हाणे उन्हनि खे सिर जो खौफ़ वेही वियो आहे। हाणे अदा अनवर खे ढाल तौर इस्तेमाल कंदा। अदा उन्हनि जे कंहिं बि हिकु माण्हूअ खे अगवा करणु लाज़मी आहे। मसाद वारनि न्यापो त करे छॾियो अथई न? हा अदा सुभाणे पहुची वेंदा।
ओ हिक शेर खान न उन्हनि जी पूरी अक खे ॿधी खणी ईंदासीं। वो नाज़ा खे तव्हां पंहिंजे मासातनि वटि छॾे आया आहियो न? इहो तोखे कंहिं ॿुधायो? कंहिं बि ॿुधायो? पर तव्हां त मूंखे सच न ॿुधायो न। तव्हां त चयो त नाज़ा खे असां मारे छॾियो आहे। नाज़ा मरी चुकी आहे। इहो तोखे अजायो वहम आहे त असां नाज़ा खे मासातनि वटि छॾे आया आहियूं। अदा कूड़ लिखंदो नाहे। असां भला तोसां कूड़ छो हणंदासीं? इन करे जो मतां इहा ॻाल्हि कंहिंसां ज़ाहिर न करे छॾियां। हा हा तूं सची असां कूड़ा। हाणे छॾ सिध खे वञ वञी मानी करिया बुख लॻी आहे। उथ ॾिसी छा थी? मोर डॉक्टर साहब खे पके ते छॾे अच। मां पाणे हलियो ईंदुसि। डॉक्टर साहब जे वाट भुलिजी वए न सॼो ॾींहुं कचे में रुलंदो वठंदे। वञ मोर गॾिजी वञेसि। अचो डॉक्टर साहब। ओचितो वली तात वार कयो। खबर ही न पई अलाए किथां अचे कड़किया। जबल मूं त तव्हांखे पहिरीं ई चयो हो त होशियार थी रहिजो। हाणे वली दादा वारा पूरो ज़ोर लाईंदा, पूरो ज़ोर। हाणे जेकॾहिं आया त जिंदा वापस कौन वींदा। हाणे मां उन्हनि खे अचण जी मोहलत ई न ॾींदुसि। उन्हनि जे मथां वञी कड़कंदुसि जबल ऐं उन्हनि खे सुख जो साह खणण न ॾींदुसि। छो त केतिरे जी 100 साल जी ज़िंदगीअ खां शींहं जी हिक ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे जबल। जेकॾहिं तव्हां असां मिसकीननि जो इंसाफ़ नथा करे सघो त पोइ इहो थाणो बंदि कयो न। छाजे लाइ कुर्सियूं रुझायूं वेठा आहियो? सूबेदार साहब ॾाढनि खां रिश्वत वठी ग़रीबनि सां ज़ुल्म था कयो। कॾहिं कॾहिं ग़रीबनि जो बि सोचो। 5 रुपया घटि कम खे पट सूबेदार साहब। माण्हू न्याणियुनि जे लाइ अलाए छा छा था कनि ऐं तव्हां वटि न्याणियूं हली आयूं आहिनि त तव्हां उन्हनि सां इंसाफ़ नथा कयो। मां चवां थो त बसि कयो न सभिनी खे लाकअप कंदोसांव। लाकअप करे या सूलीअ ते चाढ़ी तूं हाणे असांजो आवाज़ दबाए नथो सघे। हा असांखे इंसाफ़ खपे सूबेदार साहब, असांखे इंसाफ़ खपे। जमादार जी साहब। ही मिड़ई ॿई सवायो था ॻाल्हाइनि। हिननि ॿिन्ही खे लाकअप कर। हल अॻियां थी। ओमा बाबे जी ज़ाल वारो कर। 5 रुपया घटि कम खे पट। छॾियो छॾियो मुंहिंजे चाचे खे। साहब ग़रीबनि लाइ शींहं आहे। अड़ी भागने भरी तुंहिंजा भाग। हिते बि इंसाफ़ कोन मिलियो। ओ साहब वास्तो थी खुदा जो हाणे कढो फ़कीर ख़बर मां हथ त असां वञूं। जे तो वटि इंसाफ़ नाहे मिलियो त काई ॿिए दर वञी ॿाॾाईंदासीं। पाण इंसाफ़ मिली पवंदो।
जमादार हिन में हथ कढ हाणे घणो तमाशो न कयो निकिरो हितां खुदाए पुॼंदी साहब असां मिसकीननि जो इंसाफ़ नथो करे पियो अलाह कंदो त इहा नौकरी बि वेंदई किश्तो खणी शहर जे चौक ते बीठो पिन ते नज़र ईंदे निकिरो हाणे थाणे में गोल खणी कयो हलो मंगण वारे थाणे ते दावो करणा है हल हाणे सिंगल गुम करना है हलो जलगाने दे पुट बनाईंदो त तू कोन वॼाईंदा मोटूं न मुंडो खणींदा तूं छोकरा तू रहींदो सा नहीं तू पाण तू राइदो हा तव्हांजी मर्ज़ी आहे हल अचे पुट ॿ टे मानी जा गिरा तू बि हणी वठ बुख लगी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचो फकीर अचो मानी खाओ वाह जो खाए बि बुख थी मुंहिंजा पासा वारा आहिनि सिंधीअ में चवंदा आहिनि अलाए उर्दू में चवंदा आहिनि नेकी और पूछ पूछ खाओ साईं खाओ तव्हां ढो करे खाओ मूंखे बुख कान लॻी आहे तो त खाधी हूंदी कलाक खनि थियो आहे खट ते वेठो ई हा मूं खाधी आहे हरी भागन भरी तुंहिंजा भाग जिथे दाणो पाणी लिखियल हुजे उते ई नसीब थे पुफी ये तो नसीब जा खेल असल पक्की पकाई मिली आ हिकु दर ज़ालिमन बंदि कयो अल्लाह पाक ॿियो दर खोले ॾिनो ओ बा मालिक जा लख करम आहिनि 5 रुपया घटि ख़बर फ़कीर कम खे पट भला इहो त ॿुधायो हिते घणा ॾींहं रहंदो फ़कीर अबा सफ़ा बेघर थी वियासीं असली बाबा पट ते पियासीं अल्लाह हयाती ॾे अधी भागु लिखे जंहिं वीचारी अचण जी सलाह कई न त ॻोठ वारनि में सच पुछे त निमक ई कोन हो कंहिं सलाह ई न कई फ़कीर इहो मुंहिंजे सवाल जो जवाब नाहे अबा रबना पुटा असां हिते शौक़ खो रहिया कोन पिया आहियूं बस असांखे पंहिंजो घरड़ो वराए मिलंदो न हले आवींदासीं न ई हिननि फ़कीरनि खे को घर मिलंदो न ई वरी का असांजी जान हिननि मां छुटंदी जानवर दिल के तेसी सुकून कोन मिलंदो जैसे त दिलदार जिंदा है दिलदार असांजे लाइ कोई बि न हुजनि पर ख़बर न आहे त कहिड़ी बेरो में लिखियल आहे ऐं दिलदार जे सिर मथां रेस जो हथ आहे एतिरो आसानी सां दिलदार हथ कोन ईंदो जान जिन्ना जिन्न जंहिंजे पोयां पवंदो हुनखे मारींदो या खारींदो दिलदार कहिड़ी शइ आहे तू रुगो दिलदार जो पक्को ठिकाणो ॻोल्हे हथ कर त किथे थो रहे पोइ मां ॼाणा दिलदार ॼाणे बराबर तू थोरो अड़े वठी बीह अकबर पहुचे ॾिसां कहिड़ो न्यापो खणी थो अचे जानू रस तो याद तो करे अकबर जानू जिन खे ॾांजा अलाह कहिड़ा कहिड़ा यादि कंदा तूं एतिरो ठाउको न ई थियो बस तोखां रुजी तो तरफ़ न्यापो कंदो अकबर जानू जिन्ना तोखे त ख़बर हुअणु खपे जानूअ जी त जिन्ना जंहिंजे पोयां पवंदो हुनखे मारींदो आहे या खारींदो आहे छो पियो पंहिंजे मौत खे सॾी जानू इन अकड़ जी जेकॾहिं रहस्य खे ख़बर पई न घोटे छॾींदई घोटे रहस्य त मुंहिंजो वॾो आहे अबु आहे मुंहिंजो पर जेका तो ऐं दिलदार कई आहे न मूंसां दिलदार सां मूंखे न कंदु तूं ऐं दिलदार पाण में सच ॾिया घटि ॾिया आहियो चई न हुजे न तॾहिं अकबर तूं मुंहिंजो साथ ॾींहुं मुंहिंजो जानू तुंहिंजा अजय मुंहिंजे मथां वहम आहिनि मूं दिलदार जो साथ न आहे ॾिनो अञा बि तूं हुन नमक हराम जो साथ ॾींदो जानू तमीज़ में रही ॻाल्हाए जॾहिं हुन बेग़ैरत खे ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां थो त तुंहिंजी गैरत जागी थी पवे जॾहिं हुन मुंहिंजे इज़त में अखियूं विधियूं
अकबर तुम बेगत पंज अखियूं पूरे पी रहे हो तुम। जानू खबरदार मत जानू जे मत हाथ खंगी। अकबर हथ हेठि कर न त धिक्का ॾेई त तरे कढंदो मैं। वॾो आयो आहे जानूअ खे सम्झाइण वारो। हींअर जानू जिन जे अॻियां कॾहिं न अचंदा, न हुनजे अखियुनि जे साम्हूं अचंदा। जानू जिन थाई जिन जो तुंहिंजे पिया पइजी न त तोखे मारींदो या खारींदो। हलण हले था त कयां न पूरो। हलियो वञ हलियो। वरी बि तुंहिंजी इज़त कया जे शराफ़त सां पोइ माञई। बिलनि वारा कंध लोॾल छॾे ॾे। जबल जबल मोर तू जल्दी वञ, शेर खान खे चओ त डॉक्टर खे वठी अचे। न जबल, मां तोखे अकेलो हिन हालत में छॾे कीअं थो वञी सघां? जेकॾहिं तूं जल्दी न वहीं त मुंहिंजी तबियत अञा बि बिगड़ी वेंदी। ऐं जेकॾहिं जल्दी डॉक्टर न आयो त तू मुझी सलाह वठ, तू घर हल, उते तुंहिंजो इलाज ऐं खिदमत सही थी सघंदी। मोर हिन वक्त मां हलण खां लाचार आहियां। जेकॾहिं थोरो बि बंदि कयमि न सखम मां रत वहण शुरू थी वेंदो। जबल पर मां हिते तोखे कंहिंजे सहारे छॾे वञा? अल्लाह जे सहारे। जबल कुछ देर इंतजार कयूं था, मता हिते अदा शेर खान अची वञे। तूं मूं वटि आहीं, शेर खान इहो समझंदो त मोर सार संभाल लाइ अथसि। इहो सोचे शेर खान मूं वटि न आयो त मुंहिंजी तबियत रात ताईं ख़राब थी वेंदी। तूं वञ, मां पाण खे हिते संभाले वठंदुसि। तूं वञ मोर, जल्दी कर। जिद न कर मोर, तूं वञ। ठीक है जबल, मां वञा थो, पर तू पंहिंजो ख्याल रखजांइ। मां जल्दी मोटंदुसि। अरे कड़ी बिठिया विजणे जो झुलको तरण गर्मी थी ते साह तो निकरे। घुटो न दे विजणा तरण। मालिशी केरा जोर पे तो दे मुखे। अम्मा अम्मा ही घर आहे या यतीम खानो? हे केड़ो असर कयो थई? ये समूरा कम तो वारी न मां जा थई। अबा मूं सोचो तू बेचारा गरीबन मिट्टी में बैठा है। ओ चाची
इन्हनि निभागनि खे घिटीअ में न दिया ही लतूं हणी हणी मूंखे मारे विझंदो निभागो न सुम्हण थो ॾे सुकून जो न वेहण थो ॾे मूंखे ई आहे न साईं तोखे न नवाब पुट तूं सुम्ह रास्ते ॻाल्हायो निंड थी पिटे पुट ॿ टे ॾींहं वेंदा ॾुखिया सुखिया गुज़री जेकॾहिं असां हिननि खे सहारो न ॾियूं हा न त वीचारा केॾा वञनि हा असांखे कहिड़ी ख़बर त असां सां इहो हशर थींदो त मां हिननि मोहन खे सलाह ई न कयां हा अमा हाणे जेकॾहिं ही उथनि न त हिननि खे घर जी कंहिं कुंड में उछलाए छॾ त पिया हुजनि बाक़ी जेकॾहिं अॻिते मां हिननि खे ईअं ॾिठो न त डंडो खणी सॼे घर में डोड़ाए मारींदोसां हसी आऊं असां हिननि मां त लाश लाश हिते पिया हूं आस्ते ॻाल्हायो निंड थी पिटे मौत भरंदी निंड थी पिटे जोरी जागो ये वो फजीलत है यार वो गोड़ पे ना कयो अरे बस अच्छा है मुझे ही जा